बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत ज़ीवकार हज़रत अमर बिन मैमून रज़ियल्लाहु ताला अन्हु का मरवी आहे। वो फरमाइनि था कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, एक शख्स की नसीहत कंदे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि इग़्तनिम खमसन क़ब्ल खमसिन। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि पंज शयुनि खे पंजनि शयुनि खां पहिरियों गनीमत सम्झ। नंबर 1 शबाबक क़ब्ल हरमिका। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि पंहिंजी जवानीअ खे पंहिंजे बुढ़ापे खां पहिरियों गनीमत सम्झो। वसीहतक क़ब्ल सकमिका। तंदुरुस्ती खे बीमारीअ खां पहिरियों कमज़ोरी खां पहिरियों गनीमत सम्झो। व गिनाक क़ब्ल फ़क़्रिका। ऐं शाहूकारी की मिसकीनी खां पहिरियों गनीमत सम्झो। व फ़राग़ क़ब्ल शुग़लिका। ऐं फ़ारिग़ हुजण खे मसरूफ़ हुजण खां पहिरियों गनीमत सम्झो। व हयात क़ब्ल मौतिका। ऐं ज़िंदगी खे मौत खां पहिरियों मरण खां पहिरियों गनीमत सम्झो। यानी कि ये पंज शयूं त अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे अता फ़रमायूं आहिनि। जेकॾहिं तो जीअं जवानी आहे, तंदुरुस्ती आहे, शाहूकारी आहे, ऐं फ़ारिग़ हुजण आहे, ऐं ज़िंदगी आहे, तो इन पंजनि शयुनि खे उन्हनि जे ज़िद खां पहिरियों जवानी खे बुढ़ापे खां पहिरियों, तंदुरुस्ती खे बीमारी खां पहिरियों, ऐं शाहूकारी खे उन मिसकीनी खां पहिरियों, ऐं फ़ारिग़ हुजण खे मसरूफ़ थियण खां पहिरियों ज़िंदगी के मरण खां पहिरियों गनीमत सम्झो। ये शयूं अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे अता फ़रमायूं आहिनि। तो हुन में रब सुब्हानहु व तआला जी इबादत कयो ऐं रब जे ज़िक्र में पंहिंजी जवानी वग़ैरह गुज़ारियो। ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे शाहूकार बणायो आहे, तो तव्हां अल्लाह जे राह में ख़र्च कयो। तो ऐं इनखे फ़ारिग़ बणायो आहे, तव्हांखे अल्लाह सुब्हानहु व तआला फ़राग़त अता फ़रमाई आहे। तो मशगूल थियण खां पहिरियों रब जे ज़िक्र में जेका रब जे ज़िक्र में हमेशह मसरूफ़ रहो। ऐं ज़िंदगी अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे ॾिनी आहे, तो मरण खां पहिरियों नेक अमाल करे वञो। ऐं हिक ॿी हदीस बि आहे कि हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि मा यंतज़िरु अहदुकुम इल्ला गिनन मुग़नियन औ फ़क़्रन मुनसीजन औ मरदन मुफ़सिदन औ हरमन मुफ़निदन औ मौतन मुजहिज़न औ बिद्दज्जाल वद्दज्जालु शर्रुन गाइबुन युंतज़रु अबिस्साअत वस्साअतु अदहा व अमर्रु औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे। वो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि तव्हां मुंहिंजा जेको बि इंतज़ारु कंदो आहे, तो तव्हां या तो सरकश ऐं ज़ालिम बणाइण वारे शाहूकारी जो या भुलाइण वारे मिसकीनी ऐं मोहताजी जो तव्हां इंतज़ारु कंदा हो। यानी या तो तव्हां अहिड़ी शाहूकार ऐं मालदार हुजण जो, जेका मालदार तव्हांखे ज़ालिम बणाए, तव्हां उनजो इंतज़ारु कंदा हो, या तव्हां अहिड़ी मिसकीनी ऐं फ़क़ीरी जो इंतज़ारु कयो था पिया, जेका मिसकीनी ऐं फ़क़ीरी तव्हांखे रब जी इबादत खां भुलाए छॾे, अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे छॾे। या अहिड़े मर्ज़ ऐं बीमारी जो तव्हां इंतज़ारु कयो था पिया कि जेका बीमारी तव्हांजे उज़वनि जे ताक़त खे ख़तमु करे छॾे। या अहिड़े कुराड़प जो तव्हां इंतज़ारु कयो था पिया, जेका कुराड़प तव्हांजे अक़ुल खे ख़तमु करे छॾे। या अचानक मौत जो तव्हां इंतज़ारु कयो था पिया। या दज्जाल जो, दज्जाल त हिकु वॾी मुसीबत आहे। या क़यामत जो तव्हां इंतज़ारु कयो था पिया कि क़यामत त हिकु वॾी ख़ौफ़नाक वारो ॾींहुं आहे। यानी हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण जो उन हदीस पाक जे मफ़हूम ऐं ख़ुलासो इहो आहे कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए रहिया आहिनि गोया कि तव्हांखे अल्लाह सुब्हानहु व तआला तंदुरुस्ती ॾिनी आहे, या जवानी ॾिनी आहे, या मालदारी ॾिनी आहे, या फ़राग़त ॾिनी आहे, या ज़िंदगी ॾिनो आहे। तो उन्हनि शयुनि खे नेमत सम्झो। इहे रब सुब्हानहु व तआला जूं नेमतूं आहिनि, ऐं उन्हनि में तव्हां नेक अमल कयो। ऐं जेका सवा कि उन में तव्हांखे ज़िंदगी मिली आहे या तंदुरुस्ती जवानी मिली आहे, तो तव्हां छाजो इंतज़ारु कयो था पिया। ॿी हदीस जो मफ़हूम ऐं ख़ुलासो
तव्हां छाजो इंतज़ारु कयो अथव? अहिड़ी शाहूकारी जो जेका शाहूकारी तव्हांखे सरकश ऐं ज़ालिम बणाए छॾे, या अहिड़ी मिसकिनी जो जेका मिसकिनी तव्हांखे थी न सघे ऐं रब जी इबादत खां तव्हांखे उहा मिसकिनी भुलाए छॾे, या अहिड़े मर्ज़ ऐं बीमारी जो कि जेका मर्ज़ ऐं बीमारी जॾहिं उहा इंसान खे लाइक़ु थींदी आहे, इंसानु बीमार थींदो आहे त इंसान जा उज़वा कमु न आहिनि कंदा, उन जा उज़वा पंहिंजा ई उन जे क़ाबू में न आहिनि ईंदा। या तव्हां मेरे बुढ़ापे जो इंतज़ारु कयो था कि जंहिं बुढ़ापे जे करे तव्हां जेका सो आहे तव्हांजो अकुलु ख़तमु थी वञे, या दज्जाल जो या अचानक मौत जो या क़यामत जो तव्हां इंतज़ारु कयो था पिया कि जॾहिं दज्जाल ईंदो या मौत ईंदो, उन में जेकॾहिं तव्हां नेकी जी तमन्ना ऐं ख़्वाहिश रखंदो बि सही त उन वक़्तु दज्जाल जे आमद जे वक़्तु या क़यामत जे अचण जे वक़्तु तव्हां नेकियूं न करे सघंदो। त मक़सदु आहे अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक जो इहो आहे त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼण गोया फरमाए रहिया आहिनि कि जेका सो आहे कि इंसान जो उज़वनि खे ख़तमु करण वारी बीमारी जो, या उनजे बुढ़ापे जो, या अचानक मौत जो, या दज्जाल जो, या क़यामत जो तव्हां इंतज़ारु कयो था पिया कि जॾहिं इहे शयूं तव्हांखे पहुचंदियूं त उन वक़्तु तव्हां नेकी जी तमन्ना बि कंदो, ख़्वाहिश बि रखंदो, तव्हां नेकी न करे सघंदो। ऐं तव्हां शारी हदीस फरमाइनि था पिया कि माण्हू चवंदा आहिनि कि आईंदा कंदासीं, नेकियूं आईंदा कंदासीं, उन्हनि जे मथां हज फ़र्ज़ु थी चुकी आहे, पोइ बि चवंदा आहिनि कि ईंदड़ वारे ज़माने में कंदासीं। हथा कि ईअं चवंदे चवंदे उनखे मौत अची वेंदो आहे, उहे नेकियूं न करे सघंदा आहिनि, या त उन में दज्जाल या क़यामत जो ॾींहुं ईंदो, लेकिन उन जे बावजूदि बि चवंदा कि अञा ताईं त टाइम ज़्यादा आहे, अञा कंदासीं, आईंदा ज़माने में कंदासीं, उनजो टाइम ईअं ख़तमु थी वेंदो आहे। इन जे करे तव्हांजी फ़ुर्सत आहे त ऐं जवानी ज़िंदगी तंदुरुस्ती आहे त तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला इन जी गनीमत सम्झो ऐं रब सुब्हानहू व तआला जी इबादत में उनखे गुज़ारियो।